अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं सिंधी आवाम, जीअं सिंधी ॿोली। अॼु तव्हां सां मुखातिबु आहे डॉक्टर ज़ुल्फ़िकार चांडियो। पाण अॼु जेको आहे हिकिड़ो नओं मौज़ू खणी आया आहियूं, उन ते जेको आहे थोरो ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंखे हक़ीक़त पुछो, ईमानदारी थो ॿुधायां, तव्हांखे लॻंदी आहे अलाए न, पर मूंखे ॾाढी हिकिड़ी अचरज लॻंदी आहे त असांजी हीअ क़ौम जेका आहे जेका हवालनि ऐं मवालनि जे पोयां छो आहे। ऐं मूं त के अहिड़ा माण्हू बि ॾिठा आहिनि जेके वतंदा आहिनि मेखाननि में सुल्फ़ियूं सर कंदा ऐं फेसबुक ते अची वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं जेका वॾा दानश्वर लॻंदा आहिनि ऐं असां जहिड़ा सादड़ा माण्हू सवें हज़ारे उन्हनि खे जेका शेयर कंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि ऐं अलाए छा छा जेका पिया चवंदा आहिनि। ऐं जेकॾहिं हक़ीक़त में उन्हनि जे जेकॾहिं पंहिंजे ज़ाती ज़िंदगी या किरदार ते ॻाल्हाइजे या जेका उन ते लिखिजे त काफ़ी हक़ीक़तूं या सच साम्हूं अची वेंदो। पर जीअं चवंदा आहिनि सिंधीअ में ढकी भली। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे हैरत थींदी त कंहिं दौर में हिकिड़ो बादशाह सलामत हूंदो हुयो जेको पंहिंजी मतिलबु जेका उहा रैयत या क़ौम चऊंसि या जेको राज हूंदो हुउसि उन्हनि खे जेका बंगले ते घुराए ऐं ॾाढा जेका 8-10 पादर हणी ऐं पोइ कम सां लॻाए छॾींदो त बाबा हाणे जेका वञो कम सां। सो उन ई ॾींहुं को जेका अहिड़ो ई हवाली या मवाली हुयो जंहिंखे जेका 2-3 पादर लॻा देरि सां ऐं हू वियो दुकान ते, हुनजो धंधो न थियो, राति जो आयो, हुनजी चुल्हि न ॿरी ऐं सुबुह जो हुन बाबा जेका हड़ताल करे छॾी ऐं जेका बाबा एतिजाज आहे, धरणो आहे, अचो जेका सभु बादशाह सलामत जे जेका बंगले जे अॻियां गॾु थींदासीं। सभु अवाम अची जेका बंगले जे अॻियां गॾु थिया। बादशाह सलामत खे परेशानी वठी वई, हुन वज़ीर घुराया, मशीर घुराया ऐं वज़ीर जेको ॾाओ वज़ीर हुयुसि हुन सां सलाह कई। चयारी त वॾो मसइलो थी वियो, हीअ जेका माण्हुनि खे शऊर अची वियो, अकुलु अची वियो, इहे असांखां सवाल कंदा त तव्हां असांखे पादर हणो छो था, असांजो ॾोह कहिड़ो आहे, कथा कहिड़ी आहे, तव्हां रोज़ु असांखे पादर हणी ऐं पोइ था जेका कमकार ते जेका छॾियो। हाणे त इहो वॾो मसइलो थी वियो। वज़ीर चयो साईं ही उहे माण्हू आहिनि, हिननि खे कॾहिं बि अकुलु न ईंदो, कॾहिं बि शऊर न ईंदो, तंहिंजे करे तव्हां जेका हिननि बालकनी में बीही ऐं मथे अची जेका ख़िताबु कयो ऐं पुछो त तव्हांजो मुतालबो आहे छा। उन ई मवाली जेका हवाली अची साम्हूं बि जेका वॾे आवाज़ में चयो, बादशाह सलामत वॾो ज़ुल्म आहे असां सां, वॾो नाहक आहे। ऐं कल्ह बि जेका मूंखे 12 बजे अलाए 1 बजे देरि सां जेका पादर लॻाइनि, ऐं वियुसि दुकानु खोलियुमि, मुंहिंजो धंधो न थियो आहे, मुंहिंजी रोज़ी न थी आहे, मां शाम जो जेका मुंहिंजी राति जेका चुल्हि न ॿरी आहे। तंहिंजे करे असां सभिनी जो मुतालबो इहो आहे त तव्हां जेका पंहिंजे बंगले ते न पादर हणण वारा वधायो, तव्हां थोरा जेका माण्हू वधायो। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त हेॾे सारे अवाम में जेका हेॾी हुननि माण्हुनि में जेका अहिड़ो को माण्हू न हुयो जेको सवाल करे बादशाह सलामत खां त आख़िर असांखे पादर हणो छो था, असांजो ॾोह कहिड़ो आहे, या इहे असांखे पादर केसि ताईं लॻंदा। वरी बि मुतालबो पादर हणण जो ई हुयो, पर जेका थोरा माण्हू वधायो ऐं उहे जेके पादर हणण वारा मज़दूर आहिनि उन्हनि जो जेका अंग वधायो ऐं टाइम वधायो। सो दोस्तो जेका पाण हीअ साइंसी सदीअ में रहूं था पिया। हीअ जेका सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जेका प्रिंट मीडिया जो दौरु आहे, तंहिंजे करे हिन दौर में तव्हां जहिड़ा जेका सोशल मीडिया जा दोस्त जेके आहिनि, सोशल मीडिया जा एक्ट्रिस्ट, शाइर, अदीब, लेखक, सहाफ़ी, उहे बाशऊर आहिनि ऐं हिन दौर में त ईअं नथो थी सघे। पर पोइ बि यार एतिरो ॾिसो त जेके हवाली ऐं मवाली अची फेसबुक ते जेका ख़बरूं, हवाई ख़बरूं कनि था, उन्हनि खे जेका कम से कम जेका इग्नोर कयूं या जवाबु ॾियूं। तंहिंजे करे जेका जेकॾहिं मुंहिंजी हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे जेका पसंदि अचे त महिरबानी करे हिनखे जेका अॻिते वधाइजो ऐं शेयर कजो ऐं हीअ पैगाम मुंहिंजो जेका आम माण्हू ताईं पहुचाइजो। तव्हांजी वॾी महिरबानी, नवाज़ सिंधू। तेसिताईं ॾियो मूंखे इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। वरी कंहिं नए मौज़ूअ सां, नए वीडियो सां जेका तव्हां सां मुखातिबु थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।